सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां, ख़ासि करे सामी मेमन ऐं उन्हनि जी बाडी वारा जिन हिते असांखे प्रोग्राम अवामी प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कराइण जो इंतज़ाम कयो ऐं असांखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनऊं। ऐं मां एतिरो चवंदुसि त उहो को ॿियो फ़हम जंहिंसां पसंदि पिरीअ जे पंहिंजे लाइ त हर इंसानु हूंदो आहे, इंसानु उहो जेको ॿिए जे लाइ थिए। हिन वक़्तु जेका सूरत हाल असांजे साम्हूं अचे पई, मलीर जी हालति जेका आहे असां ॾिसूं था पिया, मां सम्झां थो त 10-15 सालनि खां पोइ असांजो नस्ल असांखे कॾहिं माफ़ु न कंदो। इन लाइ करे हीअ जेका शुरूआति थी आहे गुज़िरियल 10-15 सालनि खां वठी जेका मुसीबत असांजे मलीर ते आई आहे, हिन वक़्तु तमामु घणो नुक़सानु थियो आहे ऐं नुक़सानु थिए पियो ऐं नुक़सानु थी वेंदो ऐं असांखे सिर्फ़ु ख़ाली हथ सरंदा ऐं हाय घोड़ा सरंदी ऐं ॿियो असांखे कुझु नसीबु कोन थींदो। छो जो जेको असां सूरत हाल ॾिसूं पिया, हर तरफ़ खां जेको माहौल असांखे ॾिसण में पियो अचे बेवसीअ जो आलम आहे। असांजा सियासी माण्हू सभु बेवस आहिनि ऐं असांजा सोशल मीडिया वारा सभु बेवस आहिनि, असांजा समाजी कारकुन त बेवस ॾिसण में पिया अचनि। छो जो हिते जेको आहे सो कंहिं बि क़िस्म जो रद्द अमल साम्हूं असांखे नथो ॾिसण में पियो अचे। मां हाणे सिर्फ़ु हिते थोरो मां जेको हिते असांजे मथां जेके मुसीबतूं आयूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ शिकिलनि में असांजे मथां मुसीबतूं अचनि पियूं ऐं उहे मुसीबतनि मां असांजी कोशिशि कंदा आहियूं पंहिंजी जान छॾाइण जी, पर असांजे वस खां ॻाल्हि निकिरंदी पई वञे। हिन खां अॻु में 2012 खां वठी मां पहिरियों जेको क़दम खयो रेती बजरी जे सिलसिले में मां क़दम खयो, मूंखे ॾाढी तकलीफ़ थी। हाई कोर्टनि जा दर मां खुड़काया। मां उन वक़्तु जेको सीनियर जस्टिस हो, मां उनखे सलाम पेश कंदुसि जंहिं हक़ ऐं इंसाफ़ जो फ़ैसिलो ॾिनो 2012 में, जंहिं रेती बजरी मुकमिल बंदि कराइण जा आर्डर्स इशू कया। पर हिते अहिड़ी सूरत हाल पैदा थी ऐं मूंखे उन वक़्तु यकीन हो